माज़ी में पाकिस्तानी क्रिकेटरनि जी दिलि बॉलीवुड अदाकारनि लाइ ॾाढी धड़कंदी हुई। इन लिस्ट में रावलपिंडी एक्सप्रेस यानी शुएब अख्तर बि शामिल आहे। शुएब अख्तर 90 जे ॾहाके में बॉलीवुड जी हिक हीरोइन जे इश्क में चरियो थी वियो। शुएब जी चरियाइप एतिरी हुई जो हू अदाकारा खे अगवा करणु चाहींदो हो। उन अदाकारा जो नालो सोनाली बांद्रे आहे। सोनाली पंहिंजे वक़्त जी ख़ूबसूरत ऐं पुरकशिश अदाकारा हुई ऐं अॼु बि हू एतिरी ई सुहिणी आहे। सोनाली पंहिंजी शानदार अदाकारी ऐं ख़ूबसूरतीअ सां मदाहनि जी दिलयुनि में ख़ासि जाइ ठाही हुई। सोनाली बॉलीवुड अदाकारनि खां वेंदे सियासतदाननि ताईं घणनि ई माण्हुनि खे पंहिंजे प्यार जो दीवानो बणायो हो। उन में राज ठाकरे ऐं सुनील शेट्टी जा नाला बि शामिल हुआ, पर शुएब अख्तर जी चरियाइप इन्हनि खां अलॻि हुई। सोनाली बांद्रे जी फिल्म इंग्लिश बाबू देसी मेम ॾिसण खां पोइ शुएब अख्तर अदाकारा जी ख़ूबसूरती जो दीवानो थी वियो हो। हू पंहिंजे बटुए में अदाकारा जूं तस्वीरूं रखंदो हुयो ऐं उन जा पोस्टर पंहिंजे कमरे में लॻाईंदो हो। हिकु इंटरव्यू में शुएब अख्तर इंकशाफ कयो त हू सोनाली खे प्रपोज़ कंदो ऐं जेकॾहिं हूअ राज़ी न थी त हू खेसि अगवा करे वेंदो। जॾहिं सोनाली खां इन बाबति पुछियो वियो त हुन चयो त हू खेसि नथी सुञाणे ऐं न ई हू क्रिकेट ॾिसंदी आहे। इन खां सवाइ शादीशुदा राज ठाकरे बि सोनाली जी मोहबत में गिरफ़्तार थी वियो हो। राज ठाकरे सोनाली खे पसंदि कंदो हो ऐं हुन सोनाली सां शादी लाइ बाल ठाकरे सां ॻाल्हायो हो। जॾहिं बाल ठाकरे इन लाइ तयारु न थियो त पोइ हू आस्ते आस्ते पोइ ते हटी वियो।